तोखे दाव अथई सिंध बेल रैली ख़त्म कयो जीअं साईं जीअं तहरीक परमंग तरीक़े सां सिंध मां खबे गुम थियल कोन्हे कारकुन जी आज़ादी लाइ हैदराबाद प्रेस क्लब पिया गुज़िरियल 3 ॾींहं खां सफ़र ऐं असांजा दोस्त जिन जा पेरनि में हीअं पथियूं थी चुका आहिनि सफ़र कंदा आया आहियूं पर हिन मुल्क जे अंदरि सिंध पुलिस पंहिंजा हूंदे असां नौजवान सां ज़्यादतियूं कंदी आई जॾहिं असीं मटियारी जे ज़िले में दाख़िल थियासीं त मटियारी ज़िले जूं तरह तरह जूं असां ते जेको एक्सीडेंट हादसा करण जी कोशिशि कयूं गाॾियूं चढ़ाइण जी कोशिशि कई हुई जॾहिं असीं हिन पंहिंजे ख़ासि कयल स्टाफ ते पहुतासीं त हिननि जा गुंडा नकाबपोश बंदूकबार जॾहिं असीं रेस्ट करे रहिया हुआसीं त असांजे मथां अची लाठियूं चार्ज करण जी कोशिशि कई असांजूं माइक इको साउंड ऐं गाॾी असांजे दोस्तनि खे खंभनि जी कोशिशि कई हुई जे तव्हीं वापसी न वेंदो त तव्हीं असांखे खंभे गुम करे छॾींदो असां तव्हांखे ॿुधायूं था जीअं तहरीक जे प्लेटफॉर्म तां त असीं अयूब कांदरो इंसाफ़ दायो सुहेल रज़ा भट्टी काशिफ टगर मुर्तज़ा जुनजोस मोहन मेघवार शबीर कबरानी ऐं अयूब कांदर जा वारिस आहियूं असीं मुंहिंजे तरह जी चिकी मिटी ऐं शाह लतीफ़ ऐं मखदूम बिलाल सचल सच रत असांजे रगुनि में डोले थो